सिंध हाई कोर्ट सखर बेंच घोटकी पुलिस जे मुबैना मुक़ाबले 2 मार्च वियल 2 ॼणनि जे वाक़े बाबति SHO क़ाबिल भयो ऐं मेडिकल ऑफिसर निसार अहमद पिताफ़ी सूदो 7 एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण बाबति सेकंड एडिशनल सेशन जज जे ॾिनल फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे। मुबैना मुक़ाबले 2 मार्च वियल 2 ॼणनि अख्तर अली कोभर ऐं राशिद अली जट जे मारिजी वञण वारे वाक़े जी FIR लाइ नामज़द कयल जवाबदार SHO क़ाबिल भयो जे तरफ़ां सेकंड एडिशनल सेशन जज घोटकी मिसबाउद्दीन फलपोटो जी अदालत जे FIR वारे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट सखर में चैलेंज कयो वियो। अहम ख़बर मां खे ॾियूं पिया सिंध हाई कोर्ट सखर बेंच घोटकी पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मार्च वियल 2 ॼणनि जे वाक़े बाबति SHO क़ाबिल भयो ऐं मेडिकल ऑफिसर निसार अहमद पिताफ़ी सूदो 7 एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण बाबति सेकंड सिविल एडिशनल सेशन जज जे ॾिनल फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे।